रिपोर्टर गुलजान खान चांडियो कंबर शहदादकोट ज़िले जे पक्कू थाणे जे हद में बासरनि जी फायरिंग में औरत मारिजी वई। हिक ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। खैरापुर जोसो में प्लाट जी ॻाल्हि तां फायरिंग में हिकु औरत ॿ ॿारनि जी माउ फहमीदा ख़ातून ज़ाल सरवर सियाल क़तल थी वई, जॾहिं त आमिर सियाल ज़ख़्मी थी पियो। लाश ऐं ज़ख़्मी चाणका अस्पताल मुंतक़िल कया विया। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़। डर बंद कर, अरे डर बंद करो, डर बंद करा, बंद करा। फायरिंग पहले